अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZAB TV सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुख़री। अॼु ज़िक्र कंदासीं हिकु अहिड़े वाक़िए जो जेको रिकॉर्डिंग दौरान पेश आयो ऐं रिकॉर्डिंग उहा असां कई हुअसीं तक़रीबन 2004 या 2005 में। ड्रामा सीरियल हुयो म्याण। म्याण जी रिकॉर्डिंग असां तक़रीबन कईसीं डिस्ट्रिक्ट सांगड़ में, शहदादपुर ऐं सांगड़ मतिलबु ज़िलो सांगड़ हुयो ऐं उनजी मुख़्तलिफ़ लोकेशन्स ते असां उनजी रिकॉर्डिंग कई हुईसीं। ड्रामा सीरियल म्याण जेको आहे उहो ॾाढो सुठी कहाणी ते मुश्तमिल ड्रामो हुयो। हुनजी जेकी डायरेक्शन हुई, जेकी हिदायतकारी हुई, उहा अदल गबोल साहब कई हुई। अदल गबोल जी मुंहिंजे ख़्याल में ही पहिरीं सीरियल हुई जेका रिकॉर्ड करे पियो। मुंहिंजे ख़्याल में पहिरीं सीरियल ई या ॿी सीरियल हुअसि। बहरहाल हिन में तमामु बहितरीनु कास्ट हुई ऐं मां अचां थो वाक़ई जी तरफ़। त आज़म मिंगल मुंहिंजे ख़्याल में आज़म मिंगल ऐं मुंहिंजो पहिरियों ड्रामो हुयो KTN ते। त हिकिड़ो सीन हुयो जेको जंहिंखे असीं प्रोमो शॉट चवंदा आहियूं। उहो प्रोमो शॉट जे लाइ उनखे घोड़ो जेको आहे उहो राइड करिणो हूंदो आहे, घोड़े ते सुवारी करणी हूंदी आहे। सो घोड़ो ॾाढो मतिलबु छा कंदा आहिनि त तेज़ हुयो ऐं आज़म में एॾो राइडर न हुयो। आज़म खे घोड़ो हलाइणु अचे पियो पर एॾो ख़ासि न। सो आज़म घोड़े ते चढ़ियो ऐं शॉट शुरू थिया। जॾहिं शॉट शुरू थिया त घोड़े पंहिंजी स्पीड पकड़ी। जॾहिं घोड़े जी स्पीड पकड़ी त आज़म महसूसु कयो त हाणे घोड़ो जेको आहे सो आउट ऑफ कंट्रोल आहे। त आज़म जेको आहे दाऊं कयूं त बाबा ही घोड़ो जेको आहे सो मुंहिंजी स्पीड खां पोइ वधी वियो आहे ऐं घोड़े खे वार कयो जेको आहे सो रोकायो। सो नेठि जीअं तीअं करे ऐं घोड़ो त रोकण जे लाइ लाज़मी आहे उनखे घोड़े जो जेको सुवार आहे उनखे घोड़े जे आॾो अचिणो पियो। ऐं रकेब मां आज़म जो पेर जेको आहे उहो निकिरी वियो। ऐं रकेब मां जॾहिं पेर निकिरी वियो त पोइ माण्हू जेको सुवार आहे उहो अनबैलेंस थी थो वञे। सो अलाह बची वियो आज़म ऐं अनबैलेंस थियण या किरण खां पहिरियां जेको आहे घोड़ो ब्रेक ते अची वियो ऐं उनजो जेको सुवार हुयो घोड़े जो उहो घोड़े जे आॾो अची वियो। जेको आहे अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो वाक़ियो असां मूंखे यादि अचे थो त असीं ड्रामो कयोसीं भई वारी जी वाटूं। वारी जी वाटूं में जे लाइ बि ईअं ई प्रोमो शॉट जे लाइ असीं छाकाणि त उन सॼी ड्रामे जी असां रिकॉर्डिंग करे चुका हुआसीं। रिकॉर्डिंग सॼी सीरियल जी करे चुका हुआसीं। हाणे उन जो जेको प्रोमो शॉट आहे, प्रोमो शॉट जे लाइ असांजो जेको डायरेक्टर हुयो काज़ी लतीफ़, उन चयो त घोड़नि जा शॉट जेके आहिनि सो खपनि था। सो मशहूरु आहे साईं ग़ुलाम रसूल उनर साहब खॾर, डिस्ट्रिक्ट नवाबशाह सकराने जे भरिसां। उनजा मशहूरु घोड़ा हूंदा हुआ, राइडर माना घोड़ा हूंदा हुआ बाक़ाइदा जेके रेस में भॼंदा हुआ ऐं सुठा माना घोड़ा हुआ। हाणे असांखे निसार शाह ऐं मूंखे उन्हनि घोड़नि ते सवारी करणी हुई। सो वाह जी टाप हुई, उन सां असां जेको आहे सो ईअं निकिरी वियासीं। मुंहिंजे ख़्याल में त कैमरामैन फ्याज़ पेचुओ हुयो उन टाइम। उहो कैमरा जेको आहे सो उन वाह जे पुल जे मथां जेको आहे सो कैमरा फिक्स कई ऐं असां वाह जी टाप सां निकिरी वियासीं। असां सां गॾु वरी हिकिड़ो टियों हिकिड़ो हुयो, उहो घोड़े सुवार हुयो उनर साहब। उनखे वरी TV में अचण जो शौक़ु हो। साईं मां बि जेको आहे सो TV में अचां ऐं मां बि हिन सां गॾु जेको आहे घोड़ो वॼायां। हाणे हू त हुयो सुवार, असां त सुवार कोन हुआसीं। असां हाणे आहिस्ते 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 स्मूथ स्पीड जेकी हूंदी आहे उहा आंदीसीं पे। त ओचितो जेको आहे घोड़ो जेको आहे उहो जेको टियों अमराव जेको असां सां गॾु हले पियो सुवार हो, उन घोड़े खे हईं अड़ी जो हईं त घोड़े खे जीअं घोड़े आहे की असां वारा घोड़ा जेके उहो रेसर आहे न, त उहो रिसाला हुआ। हुननि खां घोड़ो निकितो त हुननि असां वारे घोड़नि जी स्पीड पकड़ी। अचे घोड़नि जी स्पीड पकड़ी आहे त बसि पोइ असांजा हिकिड़ा हथ हने में हुया त हिकिड़ा हथ पटकनि में हुया। दाऊं बि पवनि, वारो को घोड़ो रोकियो, वारो को घोड़ो रोकियो।
छाकाणि त मूंखे थोरी घणी माना घोड़े जी हलाइण जी प्रैक्टिस हुई, छाकाणि त असां वटि जेको आहे घोड़ो हूंदो हुयो, मुंहिंजो चाचो घोड़े सवारी कंदो हुओ, त उहे थोरा धाव पेज मूं वटि हुया त वञनि घोड़े किथे ब्रेक कीअं कजे, मुंहिंजे घोड़े जी जेकी रेन आहे उहो हुनखे क्लोज़ करे या हुनखे थोरो पकिड़े ईअं छिकबो त घोड़ो आहिस्ते स्पीड पंहिंजी मारे वेंदो। निसार शाह खे टेक्निक कोन हुई, निसार शाह जूं दाऊं मुंहिंजूं दाऊं वारो खे घोड़े खे बीहारियो, घोड़े खे बीहारियो, नेठि वारी साॻियो ई जेको आहे सो त घोड़े जो जेको सुवार हो असुलु उहो घोड़े जे आड़ो आयो ऐं पोइ जेको आहे सो घोड़ो बीठो। निसार शाह लथो, पोइ मूं डायरेक्टर ते सफ़ा तपी बाहि थी वियो, मुंहिंजी टंग बजे आहे, ॿांह बजे आहे, तोखे प्रोमो शॉट जी लॻी आहे, तोखे ड्रामो लॻो आहे, हीअं टीरा वटीरा तोखे झलियूं पिया असां त असांखे घोड़ो हलाइणु न ईंदो, तूं ज़ोरी असांखे जेको आहे असांजे माराइण जी कॾ पियो हुई। सो इहे अहिड़ा वाक़िया थियनि था रिकॉर्डिंग दौरान। ऐं पंहिंजो पोइ ॿियो हिकु वक़्तु जेको मियाण दौरान आयो जेको ॾाढो इंट्रस्टेड ऐं खिलाईंदड़ आहे, उहो इहो हुयो त असीं शूट पिए कईसूं शहदादपुर जे भरिसां, शहदादपुर ऐं मुंहिंजे ख़्याल में झोल ऐं सांगड़ जे विच ते या शहदादपुर ऐं झोल जे विच ते हिते ॿ वाह आहिनि, मिठड़ाऊ ऐं जमड़ाऊ। सो हुते असीं रिकॉर्डिंग बि कईसूं, सियारो हुजे। सो ईअं हिकिड़ो आर्टिस्ट हो असांजो, उहो मां रिटेक ॾिए पियो, ॾाढा रिटेक माना डायलॉग हुनखे विसरी वञनि पिया, ॿीहर माण्हू पोइ बोर थी पियो। त उते ॾिसंदड़ हूंदा आहिनि जेके माना शूट ॾिसंदा आहिनि, रिकॉर्डिंग ॾिसंदा आहिनि, उन्हनि मां हिकु यार इहो नंढो डायलॉग बि तूं नथो चई सघे बाक़ी तव्हां अदाकार कीअं थिया। त डायरेक्टर अदल गबूर साहिब जो चई बाबा तूं अदाकारी करे वेंदे, चईसि हा मां करे वेंदुसि, चई ठीकु आहे बसि पोइ तुंहिंजो शॉट बि वठूं था, 2 मिंट बि डायलॉग मुकमल करे चई हाणे हीअं कर जो तूं वाह जी हुन भर वञु, असां कैमरा हिन भर था रखूं ऐं वाह जो हुन भर वञु, ईअं सम्झ त तोखे तूं चोर आहीं ऐं तोखे पुलिस भॼायो आहे, पोइ तुंहिंजी पुलिस आहे ऐं भॼंदो वाह जे टाप सां ऐं पोइ बिल्कुलु कैमरा जे साम्हूं अचे त पोइ वाह में टपु उॾिजांइ, पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते माना वाह पार करे ऐं असां वारी तरफ़ जेको आहे निकिरी अचिजांइ। हा जो हासिल करे वेंदुसि, को मसइलो कोन्हे को। हमरा वियो हुन पार ऐं क्यू थियो त हमरा भॻो बिल्कुलु जीअं ई माना कैमरा जे साम्हूं आयो त वाह में जंप न वाह यानी सियारो, जनवरी जा ॾींहं, पाणी थधो ऐं ॿियो जमड़ाऊ जेको आहे सो अलाए मिठड़ाऊ कैनाल जेको आहे वाह उहो वेकिरो आहे ॾाढो, नारा कैनाल जी तक़रीबन जेको आहे सो ॾिख ॾींदो आहे। सो हमरा हणी तारूं हुयो, शुक्र अलहमदिल्ला तारूं हुयो, तरी हण वठि करे मस किनारे ते पहुतो, पर हमरा सफ़ा वठिजी वियो। जीअं किनारे ते ॿाहिरि निकितो, कपर ते आयो ॿाहिरि, सफ़ा सीअ में थड़के पियो, थोरी हल्की हवा बि हले पई। अदल पुछियुसि बा ॾे हाल अदाकारी सवली आहे ॾुखी आहे, चई साईं ॾुखी आहे ॾाढी। चई पोइ तूं सवेर कीअं पियो चई हीअ डायलॉग नथो चई सघे हा हुन चयोसि मूं तो खे अदाकारी ॾाढी ॾुखी आहे। सो इलाही वाक़िया आहिनि, काफ़ी वाक़िया आहिनि जेके इनशा तव्हां सां शेयर कयां ऐं तव्हांखे इलाही खोड़ सारी रिकॉर्डिंग्स जा वाक़िया तव्हांखे ॿुधायो। महिरबानी।